अस्सलाम वालेकुम। अज वरी नई हिकड़ी कहानी तव्हांजे आदो पेश कंदासीं, सो महिरबानी करे इनके तवज्जो सां ॿुधजो। अण ॾिठी अण ॿुधी ॻाल्हि। कंहिं ज़माने में हिकिड़े शहर में 3 दोस्त रहंदा हुआ, जिन में 2 सॼा ऐं हिकिड़ो काणो हो। टई अहिड़ा टोटी ऐं सुस्त हुआ जो सॼो ॾींहुं हिकिड़े हंधि सुता पिया हूंदा हुआ। जेकॾहिं कंहिं खणी मानी टुकड़ो ॾिननि त वाह, न त पया हूंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं 3 ॼणनि गॾिजी सलाह कई त यार हाणे वेही वेही केसी ताईं मुफ़्त जूं मानियूं खाईंदासीं, हली था हली किथे धंधो धारी करियूं। तंहिं ते काणे चयो त अदा अव्हां जी ॻाल्हि वाजिबी आहे, पर पक ॼाणो त हिन शहर में तव्हांखे धंधो कोन मिलंदो। बाक़ी कंहिं ॿिए शहर में हली क़िस्मत आज़मायूं त भली। काणे जी ॻाल्हि हिननि ॿिन्ही खे बि सची लॻी। सो 3 ॼणा सही संभरी उथी पंधु पिया। हलंदे हलंदे खेनि अची 2 थिया। उते बुख बि अची ॾाढी लॻनि। हेॾां होॾां निहारियऊं पर का वसंदी नज़र न आयनि। तॾहिं फ़ैसिलो कयऊं जिते बि मानी पचंदी ॾिसंदासीं उतां वठी खाईंदासीं। आख़िर कुझु पंधु करण खां पोइ हिकिड़ो घर नज़र आयनि। उते वञी ॾिसनि त हिकिड़ी माई वेठी मानी पचाए। उते हिक ॿिए खे चयऊं त बेली वाह जी मानी खाइबी त हिन माईअ जी खाइबी, न त बुखिया चङा आहियूं। उहो ख़्याल करे पहिरीं हिकिड़े सॼे खे मानी वठण लाइ मोकिलियाऊं। जंहिं वञी माईअ खे चयो त माई असीं मुसाफ़िर आहियूं, मानी खाराए। माईअ वराणी ॾिनसि त अदा जाम मानियूं, पर शर्त ही आहे त का अहिड़ी ॻाल्हि ॿुधाइजे जेका मूं कॾहिं बि न ॿुधी हुजे, जे न त पंहिंजो रस्तो वठ। हिन घणो ई अकुल डोड़ाए पर का ॻाल्हि कान यादि आयसि जेका खणी ॿुधाए। मानी वेठे लाचार जहिड़ो तेड़ो हथे थलो अची यारनि सां हाली अहवाली थियो। तॾहिं वरी ॿियो सॼो माईअ वटि वियो, पर थोरी देरि खां पोइ हथे ख़ाली मोटी आयो। ॿिन्ही यारनि खे ईअं मोटंदो ॾिसी काणे चयो त यार तव्हां त कहे बि कोन कयो, हाणे ॾिसो त आउं कीअं थो मुझायांसि, मानी कढायां। ईअं चई यकदम माईअ वटि आयो। तकिड़ो तकिड़ो चयई त माई सन्हड़ो थुलड़ो कारो भूरड़ो नंढड़ो जवान तुंहिंजो छा थिए? माईअ पुछियसि त कहिड़ो? काणे चयो त ओ जेको ॿेले ॾांहुं तकिड़ो तकिड़ो पे वियो। उते माईअ खे शक पियो त उहो शायदि मुंहिंजो मुड़ुसु हूंदो। सो पुछियांसि त भला हुन छा पे कयो? काणे ॿुधायसि त हिन फलाणे हंध हिकिड़ी माईअ खे इशारा पे कया। माई एतिरो ॿुधी कावड़ में टपी बाहि थी वई। चए अदा तूं हिते तरस त आउं थी उन खे ॾिसां, उहे पार मुंहिंजे मुड़ुस जा आहिनि। ईअं चई यकदम उथी ॿेले ॾांहुं डोड़ी। माईअ जॾहिं गचुप पंधु निकिरी वई तॾहिं काणे पंहिंजनि संगतियुनि खे सॼे मानीअ ते मखण रखी खाई चढ़ कयो। पोइ सजन काणे खे चयो त यार मानी खाधीसूं, हाणे भॼ त भॼूं। पर काणे चयो त यार मज़ो त हाणे थींदो। ख़ुदा जी कुदरत एतिरे में उन माईअ जो घरवारो बि किथां घुमंदो फिरंदो अची उते निकितो। धाड़िया माण्हू घर में वेठल ॾिसी ॾाढो अजब लॻुसि। खाइनि पुछियई त करियो ख़बर तव्हीं केरु आहियो? काणे ठह पव जवाबु ॾिनुसि त असीं तुंहिंजे ज़ाल जा माइट आहियूं। हिन खेनि ॾाढी इज़त ॾेई विहारियो। ऐं पोइ काणे खां पुछियई त अदा भला ॿुधाए त मुंहिंजी ज़ाल केॾांहुं वई आहे? काणे जवाबु ॾिनो ॿी त असांखे ख़बर कान्हे, बाक़ी हिकिड़े जवान माण्हू अची ॿाहिरां सॾु कयुसि, तंहिं सां गॾिजी ॿेले ॾांहुं वई आहे। मुड़ुसु उहो ॿुधी बाहि थी वियो। खणंदे लठे वठी ॿेले ॾांहुं भॻो। ॿिनि सजन खे अची सिर सां लॻी त हाणे था जेरे मरूं, पर काणे खेनि दिलदारी ॾिनी त ॻणती न करियो, वेठा तमाशो ॾिसो। एतिरे में माईअ जो भाउ बि अची पहुतो।
ऐं ओपरनि माण्हुनि खे ॾिसी खाइनि ख़बरचार पुछण लॻो। काणे ॿुधायसि त असीं क़बर खोटण लाइ आया आहियूं। माईअ जे भाउ पुछियुसि त ख़ैरु? चयईं भाऊ ॿी त का सुध कोन्हे, बाक़ी असांखे हिकिड़े माण्हू वठी आयो आहे ऐं चयो अथसि त तव्हीं क़बर खोटियो त आउं पंहिंजी ज़ाल खे कुई थो अचां। ऐं उहो बि चयो अथसि त उहा ॻाल्हि कंहिंखे न ॿुधाइजो। हाणे यार तूं बि कंहिंखे न ॿुधाइजांइ। माईअ जे भाउ जो एतिरो ॿुधी सो कावड़जी पुछ मूंखे ॾस ॾियो त केॾांहुं वियो आहे। काणे वराणियसि त उहो साम्हूं वारे ॿेले में वियो आहे। माईअ जो भाउ बि रड़ियूं कंदो ॿेले ॾांहुं रवानो थियो। होॾां हलंदे हलंदे मुड़ुसु वञी ज़ाल सां गॾियो। जंहिं न कई पुछा न का गुछा, ॿ टे सोटियूं वाहे कढियसि। ज़ाल बि हुई कावड़ जी तिखी, सा बि ॾाका ॿधी चढ़ी वियसि। नेठ जॾहिं ॾेई वेठे बीठा तॾहिं ज़ाल चयसि त ॾो तुंहिंजो मारी वरी मूंखे। मुड़ुसु चयसि त यारनि जे पुठियां तूं पई फिरी, ॾो वरी मुंहिंजो। उते ज़ाल मिड़ई शकी थी, चए ॿुधाए तोखे कंहिं चयो आहे? हिन ॿुधायसि त तुंहिंजनि माइटनि जिन खे घर विहारे आई आहीं। पोइ माईअ खेसि ॿुधायो त उहे मुंहिंजा माइट कोन आहिनि। मूंखे तुंहिंजे लाइ ॿुधायो हुयऊं त तूं ॿेले में कंहिं ज़ाल खे पियो इशारा करी, तॾहिं आउं निकितसि, बाक़ी मूंखे ॿी का ख़बर कान्हे। पोइ ॿिन्ही खे पक थी त किन ठगनि सां वास्तो पियो आहे, सो यकदमि घर ॾांहुं भॻा। अञा ॿ टे विखूं अॻिते विया त माईअ जो भाउ मिलियुनि। तिन हिननि खे सही सलामत ॾिसी शुकुर कयो ऐं भेणवे खां पुछण लॻो त अदा घर में क़बर खोटण वारा छो विहारे आयो आहीं? उहो ॿुधी अजब में पइजी वियो। चई अदा कहिड़ा क़बर खोटण वारा? हिन बि खेनि सॼी ॻाल्हि ॿुधाई। पोइ त टई ॼणा कावड़जी घर ॾांहुं मोटिया। जॾहिं ॿिनि सजन हिननि खे ईअं मोटंदे ॾिठो तॾहिं अची सिर सां लॻनि, पर काणे चइनि त डपु न करियो, वेही मज़ो ॾिसो। हू जीअं घर में घिरिया तीअं सभिनी काणे ते उलर कई। चइनि तो जहिड़े चालाकीअ असांखे ॿुधी न ॾिठी, आख़िर तूं ईअं छो कयो? तंहिं ते काणे खेनि सॼी ॻाल्हि ॿुधाई। चयो त हाणे असां मानी बि खाधी ऐं माईअ खे अण ॾिठी ऐं अण ॿुधी ॻाल्हि बि ॿुधाई। हाणे पंहिंजो अलाह वाही ईअं चई ॿिन्ही दोस्तनि खे वठी जेॾांहुं वञिणो हो ओॾांहुं उन पासे रवानो थियो। अदा इहा ई अण ॾिठी अण ॿुधी ॻाल्हि। सो महिरबानी करे पहिरां हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे अण ॾिठी, ॿी हूंदी आहे अण ॿुधी। उन खे पहिरां वीचारे ॾिसी वाइसी ऐं उन खे ॾिसो त इहा ॻाल्हि वाक़ई ईअं आहे, थी सघे उहा ॾिसी पोइ कमु अॻिते कंदा कयो।